धीअ नसीबा, तोखे चयमि त थोड़ा मिर्च कुटे वठ, तोखां इहो कम भी न थियो। अलाए कहिड़नि सोचनि में गुम आई, कुॼा पई सोची? अम्मा, आऊं सोचां थी त किथे अदा मलूक मुझे बारे में गलत न समझी वठे। मलूक अहिड़ो कोन्हे को, मलूक खे तूं अॻु में ई सुणाए छॾियो हुयो। शुक्र कर जो मलूक वक़्त ते पुॼी वियो, न त इहो मोह तोखे अलाए कुॼा करे हा। पर अम्मा, ही भाई ॿियो हो, पहिरियां जेको ईंदो हू भाई ही कीन हो। जेकॾहिं उहो न त उनजो भाउ हूंदो या को साथी हूंदो। अहिड़ी नियत रखण वारा किना माण्हू सभु हिकु जहिड़ा आहिनि। तूं हाणे दरिया ते वञण महिल ख़्याल सां वेंदी कर। हा मां, हाणे आऊं सारा भेड़ वेंदसि। सारा जो नसीब ॾाढो बुरो निकितो। जेकॾहिं उहा निभागी ख़बर उन ॾींहुं न अचे हा त सारा अॼु असां वटि हुजे हा। पोइ ॿई हर कम हर जाइ ते गॾु हुजो हा। बसि अम्मा, नसीबनि जे लेखनि जी त ख़बर ई की नथी पवे। चाची सिभागी जो नालो त सिभागी आहे, पर सॼी ज़िंदगी हुन अभागे ई ॾिठा आहिनि। ईअं ई नाले ते त आऊं बि नसीबा ई आहियां, पर नसीब में अलाए कहिड़ा सूर लिखियल आहिनि, का ख़बर ई नथी पवे। नसीबा, अलाह साईं तुंहिंजो नसीब भलो कंदो। मिर्च कुटे वठ, त हिन में लस्सीअ ढुक विझी पेट लाइ गिरह ठाहे वठां। जी अम्मा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।